तकरार ड्रामे जी अॻी क़िस्त में अॻी क़िस्त में मीर इन्ही नंबर जे चक्कर में फासी वेंदो। नवाब खान उन्ही खे मतिलबु मूसा जो साथी सम्झी वेठो आहे या मीर पंहिंजी जान छॾाइण में कामयाबु थी वेंदो ऐं इहा ॻाल्हि कंदो त मूं हीउ ॾिनो हुयो तुंहिंजी घरवारी यानी नैना खे ॾिनो हुयो। अहिड़े हिसाब सां छा नैना वरी फासी वेंदी नवाब खान जे मतिलबु चकर व्यू में। उन खे ख़बर कीअं पवंदी त हीउ छा मसइलो आहे ऐं अॻिते नेक्स्ट एपिसोड में छा थियणो आहे ऐं दरिया खान खे बि क़ैद कराईंदो नवाब खान या छा उन खे छॾे ॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में जेको आहे लाला बयानु बदिलींदो मूसा खे ऐं सजावल खे उमिरि क़ैद कराईंदो या उहो उन खे माफ़ु कराईंदो या नवाब खान जे चवण ते फाही ते चढ़ाए छॾींदुनि ऐं अॻिते थियणो छा आहे इहो सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं दोस्तो। पहिरियां हिन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। थी सघे त हिते मथे लिंक ॾिनल अथव यूट्यूब चैनल जी फेसबुक ते या क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची वञो। दोस्तो तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं मुख़्तसर। इहो नंबर जेको आहे नैना खे सिम ॾिनी हुई कंहिं दौर में पुराणी ॻाल्हि आहे मीर ऐं उहो मीर जे नाले ते मतिलबु सिम निकितल आहे ऐं उहा वरी नैना ॿिए खे ॾियण जी बजाए मूसा जी भेण खे ॾियण जी बजाए पाण इस्तेमालु कई सिम। हाणे उहो वरी जेको आहे नंबर त मीर जे नाले सां निकितो आहे ऐं नवाब खान शक करे रहियो आहे। मीर जेको आहे फ़ोनूं हयूं मूसा खे जॻाइण जे लाइ लेकिन मूसा नशे में हो तॾहिं न जाॻी सघियो ऐं मीर गद्दार आहे। मीर अॻे क़िस्त में इहो कोशिशि कंदो त हीउ नंबर मूं कंहिंखे ॾिनो हुयो ऐं इहो इल्ज़ाम हिन जे मथां लॻी चुको आहे। सजावल जेको आहे उहो त जेल में आहे लेकिन लाला पंहिंजी माउ सां इहा सलाह कंदो त सजावल खे सज़ाए मौत न ॾियां उनखे उमिरि क़ैद ॾियां। नवाब खान फसाइणु चाहे थो पंहिंजी दुश्मनी कढणु चाहे थो सजावल ऐं मूसा खां इन जे करे उनखे इन फसायो आहे। बाक़ी नैना पाण खे बचाइण जे लाइ मीर सां ज़रूरु मिलंदी। असांखे ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़।